أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد صدقكم الله وعده إذ تحسونهم بإذنه حتى إذا فشلتم وتنازعتم في الأمر وعصيتم من بعد ما أراكم ما تحبون منكم من يريد الدنيا ومنكم من يريد الآخرة ثم صرفكم عنهم ليبتليكم ولقد عفا عنكم والله ذو فضل على المؤمنين. صدق الله العلي العظيم. درود الشريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अॼोकिन आयतुनि जो गुज़िरियल आयतुनि सां ताल्लुक़ रब्त ही आहे त काफ़ी 3-4 रुकू गुज़रिया आहिनि। अल्लाह तबारक व ताला जंग उहद जे अंदरि सहाबा किराम खां जेका लग़्ज़श थी हुई उन जी तरबियत ऐं कुझु प्यार भरिया मेहणा वरी उनखे दरगुज़र करणु वरी उन्हनि जी तालीम ऐं तरबियत करण जो सिलसिलो बयानु फरमायो हो। उन इहा सिलसिले खे बरक़रार रखंदे अॼोकिन आयतुनि में बि अल्लाह तबारक व ताला सहाबा किराम सां हुज़ूर सलातो वसलाम जन जे ज़रिए मुख़ातबा। हाणे हिननि आयतुनि जे ख़ुलासे सम्झण खां पहिरियां थोरो जंग उहद जो उहो पस मंज़र ज़हन में रखणो पवंदो जंहिं जंग जे हिसे ते ही आयतूं अल्लाह तबारक व ताला नाज़िल फरमाए करे तालीम ऐं तरबियत करणु फरमायूं आहिनि। उहो ही आहे यकीनन तव्हांखे यादि बि हूंदो त हुज़ूर सलातो वसलाम जन मैदान उहद में मुशरिकनि सां मुक़ाबिले जे लाइ जॾहिं कमानिन कई तरतीब मुजाहिदनि जी बीहारी त कुझु मुजाहिद मैदान में बीहारिया कुझु 50 मुजाहिद जबल उहद जे हिकिड़े मोड़ यानी चौकीअ ते बीहारिया। उन्हनि चौकीअ वारनि जो सरबराह हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर खे मुक़ररु कयो वियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो त असां मैदान में बीही करे जेके लड़ूं था ऐं साइडुनि ते जेके तीर अंदाज़ जवान तीरनि सां मुक़ाबिलो कंदा ऐं तव्हां जेके चौकीअ ते बीठा हो जबल उहद जे चौकीअ ते इहे यादि रखो त असां मरूं या हारायूं तीर अंदाज़ ऐं मैदान वारा चौकीअ वारा चौकी न छॾिजो। इहो हिकु अहिड़ो घटि आहे इहो तव्हांजे हथ में मज़बूत रहियो त जंग तव्हांजी फतह आहे। इहो चौकी तव्हांजे हथ मां निकिरी वई तव्हां जंग हाराईंदो न छॾिजो इहा चौकी। हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर खे उन्हनि जो अॻुवान मुक़ररु करे उन्हनि खे बीहारियो वियो। पर जंग जॾहिं शुरू थी त शुरूआत में काफ़िरनि खे मुस्लमाननि जे हथां अहिड़ी मार मिली तीर ऐं तलवारुनि जा ज़रब ऐं निशान अहिड़ा चिटा चिटा लॻा जंहिंखे तीर लॻंदो वञे किरंदो वञे जंहिंखे तीर लॻंदो वञे किरंदो वञे जंहिंखे तलवार जो ज़रब धकु लॻंदो वञे बूथ भर किरंदो वञे उबतो थी किरंदो वञे त हुननि मैदान छॾियो। मैदान छॾे करे भॻा जेके तीर अंदाज़ हुया उहे बि पंहिंजो तीर जॾहिं वसाए उन्हनि जा तुर्कश जेके उन्हनि जा थेला हुया तीरनि वारा उहे ख़ाली थिया त हिननि चयो लहूं मैदान में हाणे कढूं तलवार कुझु मुक़ाबिलो हुन सां त ठीकु न त पोयां ताक़ब कंदासीं पोयां हलंदासीं कढ पवंदासीं न भॼायूं न जोड़ायूं न जीअं उहो जोड़ण ते पिया तीअं पंहिंजो माल जिहाद जे लाइ जेको साज़ो सामान खणी आया उहो सभु मैदान में छॾे वठी भॻा। हाणे उन माल खे गनीमत जो माल चयो वियो। सभिनीनि जॾहिं मुजाहिदनि ॾिठो त इहो माल गनीमत हिते छॾियूं था वञनि छो न इहो ई माल खणी करे वरी हिननि ते वसायूं।
तीर खणी तलवारूं खणी पोयां पवनि, हिननि सां वरी ॾियूं न चङी तरह सज़ा। हाणे ईअं मैदान जो हितां फतह जे सूरत में, काफ़र जे शिकस्त जे सूरत में, मुस्लमाननि जे फतह जे सूरत में ईअं हलणु लॻो, चौकीअ वारनि जवाननि ईअं सम्झो त जंग फतह थी वई। हाणे उन चौकीअ वारनि जवाननि में थोरी पाण में ॻाल्हि ॿोल शुरू थी वई। हिकिड़नि चयो त भाई हाणे चौकी छॾियो, हलो त हलूं। ॿियनि चयो त न, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मना फरमाई। हिननि चयो भाई मना तॾहिं हुई जॾहिं जंग हारायूं पिया, हिन महिल सिधी सी फतह ओरस मैदान में माल गनीमत पियो आहे, काफ़र ईअं अॻियां वञे थो, हल त काफ़रनि जे मथां हाणे उलर कयूं, चढ़ूं, ताक़ुब कयूं। अब्दुल्लाह बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु चवणु लॻो त न भाई हुज़ूर जन मना फरमाई आहे। नतीजतन इन 50 मां 10 खां 11 12 साथी उते चौकीअ ते बचा, बाक़ी ॿिया उतां लही विया। जीअं जो लही विया त काफ़रनि जो जेको टोलो हो उहो वरी जबल उहद जे पोयां हीअं फिरी धोखेबाज़ी करे अची करे पोयां हमिलो कयूं। पोयां हमिलो जो कयूं त चौके ते ॾिठूं त हमरा थोरा आहिनि, उन्हनि सां हिननि जे वॾे काफ़रनि जे लश्कर मुक़ाबिलो कयो त इहे 10 11 12 ॼणा जेके असांजा मैदान जबल उहद जे चौकीअ ते बीठल आहे, उहे हुननि सां मुक़ाबिलो कंदे 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 शहीद थी विया। हाणे उहा चौकी थी पई ख़ाली। ही सभु चढ़ी अचे उन चौके ते वेही करे वरी मुस्लमाननि जे मथां हमलावर थिया। एॾो वॾो नुक़सानु थियो इन चौकीअ जे छॾण जे करे ऐं उन्हनि जवाननि जे शहादत जे करे, जो 70 सहाबी सगोरा मैदान उहद में शहीद थी पिया। क़ीमती क़ीमती जानियूं शहादत जे रुतबे खे पहुतियूं। अल्लाह तबारक व तआला हाणे इन ई मंज़र ते कुझु सहाबा किराम खे प्यार भरियूं, जीअं अल्लाह से मूंखे माफ़ फरमाए, 2 घाटा दोस्त हूंदा आहिनि नंढपण जा, अॻिते हली करे उन्हनि जा काफ़ी सारा मामलात ॾेतियूं हिक ॿिए सां हूंदा आहिनि, पर एतमाद बि ॾाढो हूंदो अथनि। पोइ हिकिड़े खां थोरी का थींदी आहे न, थोरी, त उन पंहिंजे दोस्त खे उहा थोरी बि बर्दाश्त न थींदी आहे। जीअं जेको वधीक वेझो हूंदो आहे उनजी थोरी ग़लती बि वॾी लॻंदी आहे ऐं उनखे थोरे थोरे ते टोकबो आहे, जीअं वरी न करे। ऐं उहो मरहलो उन्हनि जो दुश्मनी जो बि न हूंदो आहे। इहे दोस्त हिक ॿिए खे चवंदा आहिनि, टोणा हणंदा आहिनि, भोग हणंदा आहिनि, लतीफ़े तौर ते हिक ॿिए खे खिलाइण खिजाइण लाइ बि चवंदा आहिनि। अल्लाह ताला नऊज़ बिल्लाह इन्हनि समूरनि खिलण खिजाइण वारनि ॻाल्हियुनि खां पाक आहे, पर मोहबत भरियो अंदाज़ रखंदे सहाबा किराम जी तरबियत अहिड़ी कयईं, दुनिया जो कोई माउ जो लाल अहिड़ी तरबियत न करे सघंदो। अल्लाह तबारक व तआला तवज्जो कयो, लफ़्ज़ छा फरमाया? अल्लाह से फरमाया वलक़द सदक़कुमुल्लाहु वअदहु, अल्लाह तव्हां सां जंग जे फतह जो जेको वाइदो कयो उहो त पूरो करे छॾियो। अल्लाह पंहिंजो वाइदो सचो कयो। इज़ तहुस्सूनहुम बिइज़्निही, जॾहिं तव्हां काफ़रनि सां मुक़ाबिलो पिया कयो अल्लाह जे हुक्म सां, लड़ाई शुरू कई तव्हां ऐं जंग उहद में तव्हां ॿुधो आहे, गुज़िरियल आयतुनि में गुज़रियो आहे त सहाबा किराम थोरा हुया, उनजे बावजूदि अल्लाह तबारक व तआला मलाइकनि जी जमात लाहे करे उनखे तसली ॾेई मैदान में लाथो त फतह तव्हांजी आहे, सुस्त छो थिया आहियो, मुड़ुस थी करे मैदान में बीहो त सही। ईअं हुननि खे वाइदो ॾिनो हुयो। अल्लाह से हुन वाइदे जो बयानु कंदे फरमायो, तव्हां सां अल्लाह जेको वाइदो कयो हो उहो पंहिंजो वाइदो रब ज़ुल जलाल सचो करे ॾेखारियो, जॾहिं तव्हां उन रब जे हुक्म सां दुश्मन सां मुक़ाबिलो कयो पिया। दुश्मन मैदान छॾे पियो, भॼे पियो, तव्हांखे ग़ालिब हुजण जो, तव्हांजे फतह जो वाइदो कयो वियो तव्हां सां। हत्ता इज़ा फशलतुम, असांजो वाइदो पे हलियो, फतह ग़लबो कामयाबी तव्हांजे तरफ़ सुरंदी पई आई, पर हता के तव्हां थोरो पाण कमज़ोर थियो। पाण कमज़ोर थियो। साईं कीअं कमज़ोर थियासीं असां त मैदान में बि लड़ूं पिया, कमज़ोर कीअं थियासीं? अल्लाह ताला फरमायो कमज़ोर, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त सहाबा किराम जे अंदरि जेका राय थी पई न, राय, हिकिड़नि चयो त इन चौकीअ ते बीहण जो हुकुम तेसीं ताईं हो जेसि ताईं फतह थी थिए। थी वई फतह, दुश्मन मैदान छॾे निकिरी चुको आहे, हलो त ताक़ुब कयूं उन्हनि जो। इहा राय जेका थी पई, अल्लाह तबारक व तआला उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हिनखे फरमायो जॾहिं तव्हां पाण, माना हिकु राय हूंदी आहे त मज़बूती हूंदी आहे न, ॿी राय थी पई त कमज़ोरी थी पई।
जीअं त न रायूं जंहिं ॻाल्हि में राया घणा थी वेंदा आहिनि उहा राय कमज़ोर थी वेंदी आहे, उहा पॉलिसी कमज़ोर थी वेंदी आहे जंहिं ते राया घणा थींदा आहिनि। अलाह ताला फरमायो जॾहिं तव्हांजो कमज़ोर रायो थी पियो, हिकिड़ा छॾे वरी वतनाज़अतुम फिल अम्र, ऐं इन मख़सूस अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म में, इन मामले में, हुक्म वारे मामले में तव्हां पाण में इख़्तिलाफ़ शुरू कयो। हिकिड़नि चयो त लही हलूं, हिकिड़नि चयो त न लहूं, हिकिड़नि चयो त बाबा बीहण जो हुकुम तेसि ताईं हो जेसि ताईं जंग फतह जी आहे, जेसि ताईं खटूं नथा। हाणे त फतह थी पई, हाणे खटूं बि था, हाणे लहणु घुरिजे। ॿियनि वरी चयो न, तव्हांजो पाण में जेका चपकलश थी, लब कुशाई थी हिक ॿिए सां, अलाह ताला उनखे तनाज़े जे लफ़्ज़ सां बयानु फरमायो त हिक ॿिए में तव्हांजो इख़्तिलाफ़ थियो। माना अल्लाह तबारक व तआला खे सहाबा किराम जी ॿी राय बि पसंदि न हुई, हिक ॿिए सां पंहिंजियूं ॻाल्हियूं राय मथां राय, राय मथां राय ॾियणु, इहा बि पसंदि न आई, जंहिंखे अल्लाह से फरमायो तव्हां राय ॾिनी माना कमज़ोर थियो न, ऐं तव्हां हिक ॿिए खे मोट पिया ॾियो, हू पिया चवनि लहूं था, ही पिया चवनि न, तव्हां इख़्तिलाफ़ कयो न। प्यार भरिया मेणा तव्हां इख़्तिलाफ़ कयो, हता इज़ा फशलतुम, कमज़ोर थी पियो न, राया ॾिनो माना कमज़ोर थियो। वतनाज़अतुम फिल अम्र, मुंहिंजे हबीब जे हुक्म में तव्हां इख़्तिलाफ़ पैदा कयो। वअसैतुम मिन बाद, अल्लाहु अकबर, अहिड़ा लफ़्ज़ उलमा मुहद्दिसीन इन असैतुम जे लफ़्ज़ जे तर्जुमे में लिखिया आहिनि। असैतुम जो लफ़्ज़ क़ुरान पाक में अक्सर करे जिथे बि अल्लाह ताला ॻाल्हायो आहे, उन लफ़्ज़ जी माना आहे नाफ़रमानी, स्वाद सां, सीन सां असई माना अनकरीब, स्वाद सां माना नाफ़रमानी। पर उलमा मुहद्दिसीन वस करे इन लफ़्ज़ जी माना सवली आसान करे लिखी आहे त तव्हां बि बेचया थी पियो न, काॾे नाफ़रमानी काॾे बेचयो, ऐं ॻोल्हींदव इन लफ़्ज़नि खे मिलाईंदव त लॻभॻि हिक जहिड़ा बीहंदा। बेचयो बि नाफ़रमान आहे हिक हिसाब सां, पर सहाबा किराम जे मुक़द्दस जमात जे लाइ इहो लफ़्ज़ ॼण ठहे कोन पियो, तॾहिं चयूं त तव्हां बि त बेचया थी पियो न मुंहिंजे नबीअ जे हुक्म में, तव्हां बि कंदा। एॾा लफ़्ज़ मिठा करे पोइ मेणा, जीअं कंहिं दोस्त खे, गहरे दोस्त खे चइबो आहे मेणो बि ॾिबो आहे, पर थोरो थधनि लफ़्ज़नि सां, मिठनि लफ़्ज़नि सां, जीअं हिनखे शिदत जे तरफ़ न खणी वञे, जीअं सवली सिंधीअ में चवंदा आहियूं धक्को हणिजे पर रुमाल में वेड़े। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जवाननि जी तरबियत कई, पर ईअं मिठनि लफ़्ज़नि सां, मेणा बि ॾिना, प्यार भरिया तरबियत बि कई। हाणे अल्लाह ताला फरमायो त तव्हांजी इहा जेका बेचयो थी पियो न, तव्हां ख़बर अथव इहा छाजे करे? मिन बाद मा अराकुम मा तुहिब्बून, तव्हांजी पसंदि हुई जंग में ग़ालिब अचणु, तव्हां चाहियो पिया जंग में असां फतह हासिल कयूं, पोइ इहा फतह त तव्हां अखियुनि सां ॾिठी। पंहिंजे महबूब शइ खे ॾिसण खां पोइ मुंहिंजे नबीअ जे हुक्म जी ताबेदारीअ में कमज़ोर थी पियो, इख़्तिलाफ़ कयो, बेचया थी पियो, ॾेई पियो। मिनकुम मन युरीदु दुनिया, तव्हां मां हिकिड़ा दुनिया जी चाहत रखनि पिया, व मिनकुम मन युरीदुल आख़िरह, तव्हां मां हिकिड़ा आख़िरत जी तमन्ना रखनि पिया, जो आख़िरत जो घुरनि पिया। केॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह ताला फरमाया। हालांकि जेके सहाबी सगोरा, जीअं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त माले गनीमत मेड़ण जे लाइ लही आया, हदीस पाक जे अंदर उलमा मुहद्दिसीन सहाबा किराम खां जेके राया नकुल कया विया उहे ही आहिनि त माले गनीमत मेलण जे लाइ ही इहा चौकी छॾे कोन आया, छो त इन्हनि खे यकीन हो त माले गनीमत असां वञी करे मेड़ियूं खणूं या न बि खणूं, अल्लाह तबारक व तआला माले गनीमत जे तक़सीम करण जा हिस्सा बयान करे छॾिया आहिनि। घणा हिस्सा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिना विया, 4-5, उहे पंहिंजे मर्ज़ीअ ते जीअं वेड़ा आहिनि। ॿियो मुजाहिदनि जो, मिसकीननि जो, मुसाफ़िरनि जो, इहे माले गनीमत मां हिस्सा रखियल आहिनि। असां वञी करे चाहे उनखे मेड़ियूं या न मेड़ियूं, असांखे पंहिंजो हिस्सो हूअं ई मिलंदो, त पोइ चौकी छॾे करे इन माल जे लालच में छो लाहूं? माल जी लालच इन्हनि खे कोन आई, हिननि खे इहा लालच हुई त हे दुश्मन वञे थो बुज़दिल ऐं भाड़ियो थी, अञा पोयां पहुंसि, भॼायूंसि। जीअं सवली सिंधीअ में अल्लाह से माफ़ करे, कुतो न कढ पवंदो आहे त हुनखे हाली डिॼाइबो आहे हेठि थी करे, ईअं त पथर भितर थो खणा तुंहिंजे मथां, पर जे भॼंदो आहे त हे बि वरी दिलेर थी पोयां ठप ठप करे कढ वेंदो अथसि, अञा भॼायांसि।
बि हलियो वञे न, हे बि वरी चवंदो वञा त हा भला मां बि कुझु ज़ोर सां जुती ठड़कायां या कढ वञा थोरो त वञा भॼे। इहा लालच हुई महबूब शइ सहाबा किराम जी उन वक़्तु माल गनीमत वारो माल न हो, जंग जी फतह, कामयाबी, ग़लबो, ग़ालिब हुजण, इहा महबूब शइ हुई। उनजे करे लथा, पर अल्लाह तबारक व तआला पोइ बि उनखे थोरो उन मोहबत वारे ज़ाविये में अची करे फरमायो त जेकॾहिं लथा ऐं उन्हनि मां कंहिं माले गनीमत मां का तलवार तीर खयो त बि त माली हिक हिसाब सां शइ थी न, हिकिड़ा तव्हां माल पिया चाहिनि, हिकिड़ा आख़िरत पिया चाहिनि। इहे लफ़्ज़ चई करे ॼण त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जमात खे अल्लाह ताला मोहबत भरे अंदाज़ में उन्हनि जे पंहिंजनि लफ़्ज़नि जो एहसास ॼाणायो। त ख़बर आहे तव्हांखे मां इहे लफ़्ज़ तव्हांखे कड़ा मिठा मेणनि मयारनि जा छो पियो ॾियां? ख़बर अथव मां पूरी दुनिया जे इंसाननि जे आॾो हिकु अहिड़ी जमात तयारु करे पेश करणु थो चाहियां पंहिंजे नबीअ जे मौजूदगीअ में, हिकिड़ा अहिड़ा हीरा तराशे घड़े करे ठाहे करे दुनिया जे आॾो पेश करणु थो चाहियां जिन जवाननि में एतिरियूं नंढड़ियूं कमज़ोरियूं बि मूंखे पसंदि कोन्हनि, इहे बि तव्हां में न हुजनि। पोइ जॾहिं मूंखे एॾो क़ीमती इंसान घुर्जे थो, हीरो घुर्जे थो, तव्हां मां हिकु हिकु हीरो आहे, त पोइ उन्हनि में मां कीअं इहे सन्हियूं सन्हियूं ॻाल्हियूं बर्दाश्त कंदुसि? तव्हां में इहे नंढड़ियूं ॻाल्हियूं बि न हुजनि। हालांकि सच ई आहे, उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त छा इहे सहाबी सॻोरा उन चौकीअ तां जॾहिं जेके लथा उन्हनि जो इरादो हुज़ूर जे हुक्म जी नाफ़रमानी करणो, या सच पच पाण में हुननि जो इख़्तिलाफ़ करणो मक़सदु हो? न, या सच पच हुननि खे माले गनीमत जी लालच हुई? न, जॾहिं त हुननि खे पक हुई त असां न बि मेड़ींदासीं त बि असांजो हिसो आहे। मैदान जिहाद में जेके लड़नि था हुननि जो हिसो मुक़ररु आहे, मेड़ींदासीं त बि उहो असांजो कोन्हे, त बि उहो विच जो जमा थींदो, त उनखे लालच बि कोन आई। पोइ बि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे थोरो थोरो दुनिया जे माल जे तरफ़ लफ़्ज़ चई करे उनखे थोरो चिताव ॾिनो आहे, ॾिनो आहे थोरो। इहो हिकिड़ो मोहबत भरियो अंदाज़ आहे अल्लाह ताला जे ज़ात जी तरबियत जो, त मुंहिंजा सुहिणा नबी ॿियो जो हिननि खे कोई चए न, मां त उहो लफ़्ज़ चई छॾियां जीअं कंहिं मां जे लाल खे ज़रूरत न थिए, पोयां मां माफ़ीअ जो ऐलान कंदुसि, कोई मूं वारा लफ़्ज़ इहे ॿियो केरु न चई। जीअं कॾहिं कॾहिं हूंदो आहे न समझदार पीउ जेको हूंदो आहे न, सियाणो या समझदार उस्ताद जेको हूंदो आहे, उहो पंहिंजे शागिर्दनि खे इब्तिदामी तरबियत कंदे उहे लफ़्ज़ चई ॿुधाए छॾींदो आहे त पुट होशियारी कयो, समझदारी कयो, जेकॾहिं तव्हां खां कोताही थी पवंदी, ग़लती थी पवंदी न, त ख़बर न माण्हू तव्हांखे कहिड़ा लफ़्ज़ मोट में चवंदा। उन वक़्तु तव्हांखे उहे लफ़्ज़ माण्हुनि जा जॾहिं ॿुधंदव न, तव्हांखां बर्दाश्त न थींदा, वॾो सूर ॾींदा। मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां उहे माण्हू तव्हांखे लफ़्ज़ छा चवंदा, उहे लफ़्ज़ ॿुधाए छॾींदो आहे, त जीअं मुंहिंजा लफ़्ज़ ॿुधी करे तव्हां सिखी वञो, छो त मां पंहिंजो आहियां, मां तरबियत कंदे थो इहे लफ़्ज़ चवां, तव्हांखे इहे लफ़्ज़ सूर कोन ॾींदा, पर जेकॾहिं तव्हां खां कोताही थी पई ऐं ॿिए धारे तव्हांखे अहिड़ो लफ़्ज़ चयो त भई इहो सूर तव्हांखे गोली थी करे लॻंदो, इहो लफ़्ज़ तव्हांखे गोली थी करे लॻंदो। अल्लाह ताला पंहिंजे नबीअ जे सहाबा किराम खे तरबियत कंदे हुए मिठा लफ़्ज़ ईअं चई छॾिया, मतां को ॿियो चए मां चई थो छॾियां। हालांकि इहे कंहिं ॿिए खे बि चवण जो हक़ कोन्हे। अल्लाह तबारक व तआला कादिर मुतलक मालिक ऐं ख़ालिक ज़ात आहे, जंहिं तरह सां तरबियत करे हुनखे हक़ आहे। पोइ फरमायईं सुम्म सरफ़कुम अन्हुम, जॾहिं न तव्हां राय ॾिनी, कमज़ोर थियो, हिक ॿिए सां बहस मुबाहिसो कयो, इख़्तिलाफ़ कयो, मैदान में लही पियो, ग़लबे हासिल करण जे लाइ, चलो ठीकु आहे, असां चयोसीं हिकिड़ा तव्हां मां माल जे लालच में, हिकिड़ा आख़िरत जे कामयाबी जे चाहत में, ठीकु आहे। पोइ उन वक़्तु असां बि तव्हांखे आज़माइण जो इरादो कयोसीं, शिकस्त पई थिए न, हुन में नुक़सानु थियो न, चौकी जो छॾिजी वई त ज़ाहिर आहे नुक़सानु थियो। अल्लाह से फरमाए सुम्म सरफ़कुम अन्हुम, पोइ असां बि इन क़ुव्वत ऐं ताक़त ऐं ग़लबे खे तव्हां खां फेरायोसीं, माना फतह खे असां बि तव्हां खां थोरो फेरायोसीं, फतह तव्हां खां असां मोड़े छॾीसीं। हाणे असां लॻायो ज़ोर फतह हासिल करण जे लाइ, पूरो ज़ोर लॻायो, ॾिसूं। पोइ लियबतलियकुम, अल्लाह से फरमाए थो असां इहा ग़लबो, ताक़त, क़ुव्वत, कामयाबी इहा फेराईसीं तव्हां खां सिर्फ़ु हिन जे करे जीअं तव्हांखे आज़मायूं। इतां एॾो वॾो लफ़्ज़ सम्झ में अची वियो त जेका सहाबा किराम खे जंग उहद में आरज़ी शिकस्त या नुक़सान ॾिसणो पियो हो, इहो बतौर सज़ा कोन हो, बतौर इम्तिहान हो। जे ग़लती हुजे हा त सज़ा थी पवे हा,
तॾहिं अल्लाह से फरमायो सुम्मा सरफ़कुम अन्हुम, तव्हां खां इहा कामयाबी ग़लबो फतह थोरी फेराईसे लियब्तलियकुम, जीअं तव्हांखे आज़मायो, इन न त सज़ा ॾियूं। जेतिरी लग़्ज़श हुई न ओतिरी लग़्ज़श जा मेहणा अल्लाह तबारक व तआला ॾेई हिसाब बराबरि कयो, बाक़ी उन लग़्ज़श खे ग़लती शुमार अल्लाह से नथो करे, फरमाई तव्हांजे आज़माइश ख़ातिर तव्हांखे इहा तकलीफ़ ॾिनीसे। जेकॾहिं न अल्लाह तबारक व तआला एॾो इंसाफ़ परस्त ज़ात आहे, एॾो आदिल ज़ात आहे, जो कंहिं माण्हूअ जे का अहिड़ी कमी हुजे जंहिं ते हुनखे मेहणा न ॾेई सघजनि, उन जे बि क़ाबिल न हुजे, अल्लाह ताला उते मेहणो कीअं ॾींदो? इहा हलकड़ी लग़्ज़श आम माण्हूअ जे एतबार सां शुमार थींदी, उलमा मुजतहिदीन जे एतबार सां इहा लग़्ज़श न आहे, इहो इज्तिहाद आहे। पोइ इज्तिहाद में ख़ता थी पई, ओतिरी अल्लाह तबारक व तआला मेहणनि ऐं मयारनि सां तरबियत उन्हनि जी करे छॾी। बाक़ी जेका जंग उहद जे अंदरि शहादतूं थी पियूं, नुक़सान थी पियो, आरज़ी शिकस्त पई मिले, उनखे अल्लाह ताला फरमायो फतह खे तव्हां खां परे करे इम्तिहान तव्हांजे अॾां रखियोसीं। छो त शहादतूं बि ॾियणियूं हुयूं, जिन शहादत जूं तमन्नाऊं ऐं घुरूं कयूं उन्हनि खे उहे बि ॾियणियूं हुयूं, गुज़िरियल आयत में बयानु थियो आहे। पोइ अल्लाह ताला ईअं फरमाए करे आख़िर में फरमायो वलक़द अफ़ा अन्कुम, बसि अल्लाह तव्हांखे माफ़ करे छॾियो। जॾहिं इहे लफ़्ज़ क़ुर पाक माफ़ करण जा फरमाए छॾिया न, इते सॼी दुनिया जे वातनि खे तालो ॾेई छॾियो। मूंखे जेका तरबियत करणी हुई, अल्लाह से फरमाए थो मां पंहिंजे नबीअ जे सहाबा किराम जी करे छॾी। मूंखे हीरो जेतिरो घड़णो हुयो, तराशणो हुयो, मूं तराशे छॾियो। हाणे हिननि खे मज़ीद तराशण ऐं घड़ण जी गुंजाइश कान्हे, कंहिंखे बि इजाज़त कान्हे जो कोई पंहिंजी ज़बान हलाए मुंहिंजे नबीअ जे सहाबा किराम जे बारे में। उन्हनि जूं जेके कमियूं हुयूं, जेके सुस्तियूं कमज़ोरियूं हुयूं, मां उन्हनि खे मेहणा मयारूं ॾेई घड़े ठाहे पंहिंजे नबीअ जे ज़बानी उनखे सफ़ा तयारु करे छॾियो आहे। वलक़द अफ़ा अन्कुम, मां उन जूं सभु ॻाल्हियूं माफ़ करे छॾियूं। तव्हां मां कंहिंखे इजाज़त न आहे जो मुंहिंजे नबीअ जे सहाबा किराम जे बारे में ज़बान ते को लफ़्ज़ आणे। वल्लाहु ज़ू फ़ज़्ल अलल मुमिनीन, अल्लाह ताला एतिरो ऐलान कंदे फरमायो त अल्लाह तबारक व तआला त मोमिननि ते वॾे फ़ज़्ल वारो आहे, वॾे फ़ज़्ल वारो आहे। हाणे हिन आयतुनि जे ज़रिए सहाबा किराम जे उन चौकीअ छॾण वारे मरहले खे कमज़ोरीअ सां, इख़्तिलाफ़ सां, बेचैन थियण सां, दुनिया जे थोड़ी चाहत सां अल्लाह तबारक व तआला इहे मेहणा मयारूं ॾेई करे प्यार भरिया ऐं उन्हनि जी माफ़ीअ जो ऐलान करे छॾियो। हाणे जॾहिं ज़ाहिरी तौर ते ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला त पंहिंजे सहाबा किराम खे इन ॻाल्हियुनि जे बावजूद तरबियत करे माफ़ करे छॾियो आहे, त पोइ हिते ॼण को वजह का गुंजाइश ई न बची जो कोई ॻाल्हाए। त हाणे हिते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त दुनिया जे अंदरि बि जेकॾहिं न कोई माण्हू पंहिंजे उस्ताद जो या पंहिंजे अबे जो या पंहिंजे मुर्शिद जो या पंहिंजे फैक्ट्रीअ जे कंहिं वॾे ख़ैर ख़्वाह मालिक जो या दुकानदार जे पंहिंजे दुकानदार जो मज़दूर जेको आहे पंहिंजे मालिक जो बेचैयो थी पवंदो आहे थोरे वक़्त जे लाइ, ऐं हूंदो ख़बर हूंदी अथसि त हे इंतिहाई क़ीमती आहे पर थोरी भुल थी अथसि, सफ़ा भलो हूंदो आहे पर अॼु थोरी कोताही थी वई अथसि, त पोइ उनखे इंतिहाई सख़्तीअ सां सज़ा ॾियण बि न चाहींदो आहे, पर उनखे खिलंदे खिलंदे कुझु लफ़्ज़ चई वेंदो आहे, खिलंदे खिलंदे कुझु लफ़्ज़ चई वेंदो आहे, त पोइ तूं बि त ईअं कंदो आहे न, कावड़ में न सही, बतौर सज़ा न सही, खिलंदे मुस्कुराईंदे। असां इहो फन सिखी विया आहियूं अॼुकल्ह, त खिलंदे खिलंदे हिक ॿिए खे टोणा हणी वेंदा आहियूं, बदिलो वठी वेंदा आहियूं। अल्लाह तबारक व तआला नऊज़ बिल्लाह इन्हनि समूरनि इंसानी कमज़ोरनि ख़राफ़ात खां पाक आहे, पर अंदाज़ अहिड़ो मोहबत भरियो अपनाई जो सहाबा किराम पंहिंजी तरबियत बि सम्झनि ऐं मुंहिंजे नबीअ सां गॾु एॾी जो उन्हनि जान जी बाज़ी लॻाई आहे, मतां दिलि शिकस्त था थियनि। वलक़द अफ़ा अन्कुम जो लफ़्ज़ चई करे उन्हनि जे थकनि खे ई लाहियो वियो ऐं उन्हनि जे ज़ख़्मनि खे ई मलम पटी करे ॼण त भरियो वियो। अल्लाह ताला फरमायो अफ़ा अन्कुम, तव्हांखे मूं माफ़ करे छॾियो। जॾहिं रब जे माफ़ीअ जो ऐलान थियो, तॾहिं ई त इहे मैदान ओहद में जवान वरी पाण भरिया थी करे लड़िया, तॾहिं ई त वरी मदीने मां ॿीहर निकिता उन्हनि दुश्मननि जे मुक़ाबले में, छो त हिनखे ऐलान माफ़ीअ जो मिली चुको। इतां सम्झ में आयो तरबियत क़ुर पाक जे अंदाज़ मां सम्झ में आयो त तरबियत कीअं कबी आहे, क़ीमती माण्हूअ खां लग़्ज़श थिए त तरबियत कीअं कबी आहे, क़ुर पाक सेखारे छॾियो। ऐं ॿियो
उन जे लाइ माफ़ीअ जा लफ़्ज़ वाज़िह चिटा चइबा आहिनि। ईअं न हुजे त ॻाल्हि ॿुधीसीं, ठीकु आहे, बसि दरगुज़र करे छॾीसीं, पर उहा दरगुज़र करण वारी ॻाल्हि मुंहिंजे दिलि में आहे, मां ज़ाहिर न कई, अॻिले खे ख़बर न आई त मां हुनखे दिलि सां माफ़ करे छॾियो आहे या न। हू ईअं थो सम्झे त अञा शायदि मूं ते नाराज़ आहे। हीअ अल्फाज़ ॿुधाइनि था त जॾहिं न जंहिं ॻाल्हि खे दरगुज़र कयो त हुनजे माफ़ीअ जा लफ़्ज़ चिटा चवंदा कयो, जीअं तव्हांजी तरबियत कामिल ऐं मुकमल थी बीहे, अॻिले माण्हूअ जे दिलि मां रंजिश ऐं रुख़नो ख़दशो निकिरी पवे। इहा अल्लाह तबारक व तआला जी तरबियत जी जेका तालीम आहे, इहा मुस्लमाननि जे लाइ क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ सबक़ आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन्हनि सबक़नि मां पिराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सहाबा किराम जो तक़द्दुस मुकमल तरह सां दिल व जान सां निभाइण जी ऐं उन्हनि जी ताबेदारी नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।